जय झूलेलाल। मुंहिंजो नालो प्रचिता भाटिया आहे। मां 7 दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां। आखाणी जो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हू गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झूपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ीअ तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशह कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो ऐं ॿिए खे खिली पियो खींकारींदो हो। हू पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटसि आयो। साधू पंहिंजी झोलीअ मां हिकु पथर कढी ॾिनईंसि ऐं चयईंसि, हीउ पारस जो पथर आहे, लोहे खे सोन में बदिलींदो, तूं पाण वटि रख। त मोची चयईंसि, मूंखे माफ़ कयो महाराज, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कान आहे। सादे खाधे ऐं सादी झूपड़ीअ मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथर वठण लाइ ज़ोर भरियाईंसि त मोची खिली करे चयईंसि, साधू बाबा, तव्हां हीअं पथर कंहिं अमीर माण्हुनि खे ॾियो, जो की हू धन हूंदे बि ग़रीब आहियां। मां मिसकीन मोची महिनत में मज़ो आहे, छा कंदा ही पारस जा पथर। त साधू सम्झी वियो कि मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू हुतां हली वियो। असां सभिनी खे हिन आखाणी मां इहा थी सिखिया मिले कि असांखे लालच कान करणु खपे ऐं महिनत सां कमाइणु खपे। जय झूलेलाल।